रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन खे सिक ऐं प्यार भरियो सलाम क़बूल हुजे। अव्हां जे पसंदीदा प्रोग्राम ख़बरुन जी दुनिया में मां आहियां अव्हां जो मेज़बान फाज़िल चन्ना। कराचीअ खां कश्मीर ताईं जो अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं खणी हाज़िर ख़िदमत आहियां। सामीन, असांजे अॼोके प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जो ताज़ियूं ऐं अहम ख़बरूं अव्हां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अहम ख़बर आहे त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा दहशतगर्दीअ जो शिकार हज़ारा बिरादरीअ जे अॻुवान सां मुलाक़ात कई आहे। ISPR मुताबिक़ पाक फ़ौज जो सरबराह जनरल कमर जावेद बाजवा गुज़िरियल राति सिक्योरिटी मामलनि ऐं हज़ारा बिरादरी जे अॻुवान सां मुलाक़ात लाइ कोयटा पहुतो, जिते सदरुन कमांड जे हेडक्वार्टर्स में हज़ारा बिरादरीअ जे अॻुवाननि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां मुलाक़ात कई ऐं पंहिंजनि मसइलनि ऐं सिक्योरिटी वारी सूरत हाल खां आगाह कयो। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में ॿुधायो वियो आहे त उन मुलाक़ात में वफ़ाक़ी घरू वज़ीर अहसन इक़बाल, बलोचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल क़ुद्दूस बज़ंजो, सूबाई घरू वज़ीर सरफराज़ बुगटी, कमांडर सुदरन कमांड लेफ्टिनेंट जनरल आसिम सलीम बाजवा, DGI SPR मेजर जनरल आसिफ गफ़ूर ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त आर्मी चीफ सां मुलाक़ात कंदड़ हज़ारा बिरादरीअ जे अॻुवाननि में नासिर अली शाह, सैयद आगा रज़ा, दाऊद आगा, कयूम चंगेज़ी, अलामा हाशिम मूसवी, अलामा जुमै असदी ऐं ॿिया शामिल हुआ। ज़रियनि मूजिबि हज़ारा कम्यूनिटीअ जे अॻुवाननि कोयटा में बिरादरी जे माण्हुनि जे लाॻीतो टारगेट किलिंग ख़िलाफ़ आर्मी चीफ अॻियां पंहिंजा मुतालबा रखिया। हिकु ख़ानगी TV चैनल मुताबिक़ आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा हज़ारा बिरादरीअ जे दरख़्वास्त ऐं मुतालबे ते कोयटा पहुतो हो ऐं उन सिलसिले में खेसि हिकु ख़त बि हज़ारा बिरादरीअ तरफ़ां लिखियो वियो हो। हज़ारा बिरादरी क़त्ल जे वाक़िअनि ख़िलाफ़ गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां कोयटा जे मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतजाज करे रही आहे, जॾहिं त इंसानी हक़नि जे हिकु कारकुन जलीला हैदरी बि मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल शुरू कई हुई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त जेसिताईं आर्मी चीफ उन्हनि सां मुलाक़ात नथो करे तेसिताईं इहे पंहिंजो एहतजाज जारी रखंदा। कराचीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त MQM बल्दिया फैक्ट्री साने जो जवाबु ॾे। हर को ॼाणे थो त नवाज़ शरीफ़ कहिड़ी रांदि खेॾे रहियो आहे। असां पेंशन में 20% वाध करणु चाहियूं था। मज़दूरनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां PPP मीडिया सेल ते वॾे वज़ीर मुराद अली शाह, मियां रज़ा रब्बानी, फरातुल्ला बाबर, सैयद नासिर शाह ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो चयो त मज़दूरनि जे आलमी ॾिहाड़े ते शिकागो जे शहीदनि खे सलाम पेश करियूं था। PP हमेशह मज़दूरनि जे हक़नि खे तरजीह ॾिनी आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सभ खां पहिरियां लेबर पॉलिसी ॾिनी ऐं ॿिया बि केतिरा ई इनक़लाबी प्रोग्राम शुरू कया हुआ। हर दौर में सिर्फ़ PPP हुकूमत ई मज़दूरनि खे सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। PPP जी मौजूदा सिंध हुकूमत बि रिकॉर्ड कानून पास कया आहिनि। मज़दूरनि लाइ एतिरी कानून साज़ी ॿिए कंहिं बि सूबे में नाहे थी। सिंध हुकूमत जे कानून साज़ीअ जी सुप्रीम कोर्ट बि तारीफ़ कई आहे। हिन चयो त असां क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में मज़दूरनि ऐं हारियुनि जी नुमाइंदगीअ लाइ मुशावरत करे रहिया आहियूं ऐं असां पेंशन में 20% वाध चाहियूं था। जबरी पोरे जी मुकमल ख़ात्मे ते कमु करे रहिया आहियूं ऐं सोशल सिक्योरिटी जो दाइरो हारियुनि ताईं वधाइणु चाहियूं था। हिन चयो त मुल्क में ट्रेड यूनियन जी सूरत हाल बहितर न आहे। ट्रेड यूनियन ते पाबंदी शहीद बेनज़ीर भुट्टो ख़तमु कई हुई, पर अॼु मज़दूरनि जी हालति ख़राबु आहे। वफ़ाक़ी बजट में मज़दूरनि लाइ कुझु न आहे। मज़दूरनि लाइ का बि स्कीम न आहे।
हिन MQM बाबति सवाल ते चयो त MQM खे परेशान न थियणु घुर्जे। MQM मज़दूरनि जे ॾिहाड़ ते सियासी बयान ॾियण बदिरां बल्दिया फैक्ट्रीअ जो जवाबु ॾिए। MQM फ़िक्रु न करे, मां कराचीअ में हर ज़िले में जलसो कंदुसि। हिन चयो त MQM वारा घणो कुझु चवंदा आहिनि ऐं हर को MQM बानीअ जीअं 5-5 कलाक तक़रीर नथो करे सघे। उन मौक़े ते हिन इदारनि में मुलाज़िमनि जी इज़ाफ़ी भर्तियुनि बाबति सवाल ते चयो त कंहिं बि इदारे में मुलाज़िमनि जी भरमार नाहे। PIA में मुलाज़िम घणा हुअण जो सबबु ॼाणाए उनखे ख़ानगाहिण जा बहानो बणायो पियो वञे। मुलाज़िम घणा आहिनि त पोइ वधीक जहाज़ छो नथा ख़रीद कया वञनि। मुल्क में किथे बि ज़रूरत खां वधीक मुलाज़िम न आहिनि। हिन चयो त PIA ऐं स्टील मिल का दुकान में रखियल शइ नाहे जो उनखे विकिरो कयो वञे। हिन चयो त हर पाकिस्तानी खे ख़बर आहे त मियां नवाज़ शरीफ़ कहिड़ी रांदि खेॾे रहियो आहे। मियां साहब ऐं ख्वाजा आसिफ़ ड्रामो करे रहिया आहिनि। हिन चयो त क़ौमी इदारनि खे विकिरो कया पिया वञनि। KESC ख़ानगाहिण जे करे अॼु कराची जो अवाम परेशान आहे। वधीक क़ौमी इदारनि खे ख़ानगाहिण न ॾींदासीं। PPP मज़दूरनि जे हक़नि लाइ हर सतह ते जिदोजहद कंदी। नवाज़ लीग स्टील मिल ऐं PIA ख़ानगाहिण जी साज़िश पई करे, पर उन में खेनि कामयाबु थियणु न ॾींदासीं। हिन चयो त KMC न कमु पई करे, न ई उन जे मुलाज़िमनि खे पघारूं मिली रहियूं आहिनि। स्टील मिल जे मुलाज़िमनि खे बि पघारूं न पियूं मिलनि। नवाज़ लीग मज़दूरनि लाइ का बि ॻाल्हि नाहे कंदी। अहम ख़बर आहे त सिंध एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना कराची में सिंध हुकूमत पारां मज़हबी तंज़ीम दावत इस्लामीअ खे ट्रस्ट जे नाले ते सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ 150 एकड़ ज़मीन अलाट करण वारनि ख़बरुनि ते गहरी ॻणतीअ जो इज़हार कयो आहे। अमरीकी शहर ऑस्टन मां जारी कयल बयान में साना चयो आहे त सिंध अॻी मज़हबी ऐं फ़िरके वाराणे इंतिहा पसंदीअ खे मोह ॾेई रही आहे। हिकु मज़हबी तंज़ीम खे ज़मीन अलाट करण वारे पॉलिसी हिकु मज़हबी ग्रुप ऐं फ़िरके खे फ़ाइदो ॾियण खे ज़ाहिर करे थी, जंहिंसां मसइला पैदा थींदा। साना सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त कंहिं बि मज़हबी फ़िरकेवार ऐं सियासी मक़सद लाइ ज़मीन ॾियण वारी पॉलिसी ख़तमु कई वञे। साना मुख़्तलिफ़ सोसाइटीज़ ऐं या ॿिए कंहिं तंज़ीम खे घटि अघ ते ज़मीन अलाट करण जी बि मुज़मत कंदे चयो आहे त सिंध हुकूमत ज़मीन ते कब्ज़ा कंदड़नि जी मदद करे ॻोठाणनि जे हज़ारे एकड़नि ते बीठल घर ऐं फ़सुल तबाह करे रही आहे। सिंध हुकूमत सिंध जे ज़मीन जे इस्तेमाल सिंध जे माण्हुनि जे मुफ़ाद ऐं क़ानून वटां हुजण खे यकीनी बणाए। हैदराबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त लाड़काणू में मासूम ॿारड़ी साइमा जरवार जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ काल बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। उन सिलसिले में गॾु कयल मालूमात मूजिबि लाड़काणू में सुजाग ॿार तहरीक पारां साइमा जरवार जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि फैज़ गांइचो, फाज़िल राहूजो, वासे राहूजो, सरफराज़ विको, इरफान जरवार ऐं ॿियनि चयो त लाड़काणे जे मासूम निंगरी साइमा जरवार खे ज़्यादतीअ जो निशानो बणाए बेदर्दीअ सां घुटा ॾेई क़तल कयो वियो। जंहिं वाक़े में मुलवस जवाबदारनि खे पुलिस हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे, जंहिं अमल जी असीं सख़्त मुज़मत करियूं था। हैदराबाद में मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां ओल्ड कैंप्स खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं रैलियूं कढी एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। उन मौक़े ते सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे इंग्लिश शोबे जे शागिर्दनि आकाश ॾाहरी, मोहम्मद आज़म राहू, ग़ुलाम रब्बानी, यूथ वेलफेयर ग्रुप जे अॻवान सुनील खोखर, शाहज़ेब सहतो, ज़ाहिद बिरोही ऐं इनायतुल्ला सोलंगी, ह्यूमन राइट्स यूनिवर्सिटी नेशन ऑफ पाकिस्तान जे अॻवान सैयद कलीम शाह ऐं ॿियनि चयो त लाड़काणे जे अयूब कॉलोनी में वहशी क़िस्म जे माण्हुनि मासूम निंगरीअ साइमा जरवार खे जिनसी तशदुद जो निशानो बणाए बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो आहे।
पर अफ़सोस सां सिंध हुकूमत समेत IG सिंध क़ातिलनि खे गिरफ़्तार नाहे कयो। हिन वक़्तु क़ातिल आज़ाद घुमी रहिया आहिनि। जैकबाबाद में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां ज़िली सदर अब्दुल सत्तार जागीरानी, निज़ाम मस्तोई, अब्दुल रज़ाक लिग़ारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में STP हाउस तां एहतिजाजी जुलूस कढियो वियो। नवाब वली मोहम्मद में जसकम आरीसर ग्रुप, यूथ विंग ऐं SUP इमाम बख्श डाहरी, डॉक्टर अला रखियो कलोड़ो, आकाश लाखो, जानी ख़ासकली, ज़ोहेब लाखो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मुज़ाहिरो करे शहर जे मेन चौक ते धरणो हणी नारेबाज़ी कई वई। समारोह जे चीमा फार्म स्टाफ ते सियासी ऐं समाजी धुरियुनि, समाजी अॻुवाननि नबी बख्श सोलंगी, नवाज़ बंगलानी, हादी बख्श सोलंगी, PTI अॻुवान हुकमू मल माली, STP अॻुवान प्रेम माली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मुज़ाहिरो करे धरणो हणी उमरकोट रोड ब्लॉक करे छॾियो। हाला में प्रोग्रेसिव अलायंस जे अयाज़ मेमण, अब्दुल रशीद डेथो ऐं आकाश मेमण जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। ठरी मीरवा में समाजी अॻुवान अमीर बख्श मंगी, परवेज़ महदी, जोगी अमीन ख़ासकेली जी अॻुवाणीअ में नाका चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। कोटड़ीअ में समाज सुधारक नौजवाननि ऐं शागिर्दनि पारां लाड़काने में साइम जरवार जे क़तल समेत सिंध में नियाणियुनि सां ज़्यादती बाद क़तल करण, गुम थियल नियाणियुनि जी बाज़ियाबीअ लाइ एहतियाती मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते नौजवाननि एडवोकेट यूसुफ खोहारो, ओस्मान पंवर, रहमान मंगरियो, सारंग पंवर, फरहान मंगरियो, इरफान ख़ासकेली, राफ़े खोखर, ख़ालिद नाराई ऐं ॿियनि ख़िताब कयो। मेहड़ में शहरी इतिहाद पारां वक़ार चांडियो, एडवोकेट रशीद बुघियो, शकील अतार, एडवोकेट मोहम्मद अली कांधड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में दुआ जा हथ चौक खां मशल बरदार रैली कढी वई। अहम सुर्ख़ी आहे त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त ज़रदारी ॿुधाए त हाणे हू कंहिंजी कठपुतली आहे। आसिफ ज़रदारीअ जे ईंट से ईंट बजाना जे बयान ते मूं साणसि रिथिल मुलाक़ात ख़तम करे छॾी हुई। छा ज़रदारी एतिरो सादो ऐं मासूम हो जो मुंहिंजे वरगलाइण में अची वियो ऐं मुंहिंजे इशारे ते हलियो। इन चयो त सिंध में नेब कारवायूं तॾो के DG रेंजर्स जे चवण ते थियूं, असांजो उन सां को बि ताल्लुक़ नाहे। इन चयो त ईंदड़ चूंडुनि में ज़रदारी या इमरान ख़ान सां न पर नज़र न ईंदड़ ताक़तनि सां मुक़ाबिलो आहे। इमरान विकिजी चुको आहे। हैदराबाद मां बि असां वटि अहम ख़बर आहे त पहिरीं मई पोहरितनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते ऐं शिकागो जे शहीद पोहरितनि खे भेटा ॾियण लाइ हैदराबाद में मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमनि तोड़े मज़दूरनि रैलियूं कढियूं ऐं पंहिंजे हक़नि लाइ नारेबाज़ी कई। सिंध शुगर मिल वर्कर्स फेडरेशन तरफ़ां ग़ुलाम सरवर चांडियो, दोदो ख़ान मंगरियो, अलशहबाज़ यूनियन तरफ़ां मंज़ूर बुलेदी ऐं महबूब कुरैशी, अवामी तहरीक जी ज़ेली विंग, सिंधी मज़दूर तहरीक तरफ़ां नूर अहमद कात्यार, अशरफ रिंद ऐं हुस्न राहू जो पाकिस्तान वाबडा हाइड्रो इलेक्ट्रिक सेंट्रल लेबर यूनियन CBA तरफ़ां मरकज़ी अॻुवान अब्दुल लतीफ़ निज़ामानी, इक़बाल अहमद, आलमी इदारा तहफ़ुज़ इंसानी हुकूक तरफ़ां डॉक्टर सिकंदर शोरो ऐं इमदाद अली, रेलवे मेहनतकश यूनियन ओपन लाइन तरफ़ां अब्दुल हमीद सोलंगी, होम बेस्ड वोमेन वर्कर्स फेडरेशन तरफ़ां शगुफ्त ख़ान, जमीला लतीफ़ ऐं शाज़िया शकील, बल्दिया आला स्टाफ यूनियन तरफ़ां अकरम राजपूत ऐं पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन तरफ़ां मोहम्मद असलम अब्बासी, अब्दुल क़ादिर दुरानी जी अॻुवाणीअ में रैलियूं कढी मुज़ाहिरा कया विया। अॻुवाननि चयो त शिकागो में पंहिंजे हक़नि लाइ शहीद थियल पोहरितनि खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ रैलियूं कढियूं आहिनि। पोहरितनि जे हक़नि लाइ केतिरा ई क़ानून जोड़िया विया आहिनि, पर अॼु बि हिन मुल्क अंदरि पोहरियत तबिको पीसजी रहियो आहे।
हुकूमत घटि में घटि माहवार उजरत 15 खां 16,000 रुपया मुक़ररु कई आहे, पर उन बावजूदि लखें पौरित 6 खां 7,000 रुपया माहवार पघार ते कमु करण ते मजबूर आहिनि। हिननि मुतालबो कयो त पौरितनि जे हक़नि बाबति जोड़ियल कानूननि ते अमल कराए पौरितनि जी घटि में घटि पघार 20 खां 25,000 रुपया मुक़ररु कई वञे। जॾहिं त कश्मीर कंदकोट ज़िलनि में बि मज़दूरनि खे भेटा पेश करण लाइ रैलियूं कढी वयूं। उमरकोट में बि पौरितनि जे ॾिहाड़े ते रैलियूं कढी वयूं ऐं शहीदनि खे भेटा पेश कई वई। अवामी वर्कर्स पार्टी तरफ़ां मज़दूरनि जे हक़नि बाबति स्ट्रीट थिएटर पेश कयो वियो। खैरपुर में बि मज़दूरनि जे आलमी ॾिहाड़े ते रैलियूं कढी वयूं ऐं जलसा कया विया, जंहिंमें शहीदनि खे भेटा पेश कई वई। शिकागो जे शहीदनि जी यादि में यूनाइटेड लेबर फेडरेशन ऐं मुतहदा मज़दूर फेडरेशन जलसा कया विया। जैकबाबाद ऐं ठुल में पौरितनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वियो ऐं तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं। लाड़काणे में मज़दूरनि जूं रैलियूं शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। मज़दूरनि जे आलमी ॾिहाड़े ते शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में प्रोग्राम मुनक़िद कया विया। लाड़काणे में मज़दूर यूनियन सियासी ऐं समाजी तंज़ीमनि जलसा मुनक़िद कया ऐं अलॻि अलॻि रैलियूं पिणु कढियूं वयूं। यौम मई ते घोटकी ऐं ॾहरकीअ में बि शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। घोटकीअ में अवामी वर्कर पार्टी रैली कढी हवा फाउंडेशन जे ऑफिस में मेड़ाको कोठायो वियो। ॻोठ खिरोहीअ में तक़रीब ॾहरकी में STP जी रैली मज़दूरनि जी उजरत वधाइण जो मुतालबो कयो वियो। सखर में बि ॻाढ़नि झंडनि सां रैलियूं कढी वयूं, शहीदनि खे भेटा पेश कई वई। सीपको, आपाशी, रेवेन्यू ऐं तइलीम खाते जे पौरितनि जे वॾे अंग रैलियूं कढियूं ऐं शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई। पौरित तंज़ीमूं ऐं अॻवान हिकु पेज ते न हुअण सबबि लखें पौरितनि जो मुआशी इस्तेसाल थिए पियो। वफ़ाक़ी सरकार हक़ ॾियारण में नाकाम वई आहे। बजट में 10% वाध करे पौरितनि जो मुआशी क़तल कयो वियो आहे। पौरित अॻवाननि जो मुख़्तलिफ़ रैलियुनि खे ख़िताब। हक़ीक़ी मज़दूरनि खे रैलियुनि जलसनि में शरीक नथो कयो वञे। अॼोके ॾींहं ते शामिल करे उजरत ॾिनी वञे। रोड़ीअ जे मज़दूरनि जो मुतालबो। मज़दूरनि खे हक़ ॾियो। कराची में पौरित तंज़ीमनि जूं रैलियूं। पौरितनि खे को हक़ नथो मिले। उन्हनि जे घरनि में फाका कशी खां सवाइ कुझु बि न आहे। महिनत कश यूनियन जे अॻवाननि जो मुतालबो। हिननि चयो त पघार सोन जे 1 तोले बराबरि कई वञे। नौकरीअ जो टाइम 6 कलाक कयो वञे। पीपल्स लेबर यूनियन, सुई गैस ऐं ॿियनि मज़दूर यूनियन जे अॻवाननि जो तक़रीरूं ऐं उन में मुतालबा। यूनियन अॻवाननि चयो त पौरितनि लाइ लागू कयल कानून ते अमल कराए पौरितनि सां इंसाफ़ कयो वञे। पाकिस्तान ट्रेड यूनियन अॻवाननि जो मुतालबो। मलीर मां बसां वटि अहम ख़बर आहे त क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि सनती इदारनि, फैक्ट्रियुनि, थरकोल मनसूबे ऐं ॿियनि इदारनि में मक़ामी माण्हुनि खे नौकरियूं न मिलण, ठेकेदारी सिस्टम, कचनि मुलाज़िमनि खे पको न करणु, सोशल सिक्योरिटी, मेडिकल अलाउंस ऐं ऐलानियल पघार न मिलण समेत सिंध जे ॿियनि मसइलनि खे हल न करण ख़िलाफ़ सदर अयाज़ लतीफ़ पलीजो, डॉक्टर अज़ीज़ टालपुर, मज़र राहूजो, फरहान लाड़क, लियाकत झथियाल, मुस्तफ़ा निज़ामाणी, सिंधियाणी तहरीक जी इफ़रोज़ कटपर, नाहिद जोगी, फयाज़ साजिद गोरिलो, नसरुल्ला खोसो, काशिफ़ ख़ासखेली, सत्तार पंवर जी अॻवानीअ में नसीराबाद मोड़ खां पैदल मार्च करे पिपरी मेन रोड ते शिकागो जे शहीदनि जी यादि में जलसो कयो वियो। जलसे खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीज चयो त हुकुमराननि 70 सालनि खां साम्राजी शर्तनि ते कर्ज़ वठी मुल्कनि जे 22 करोड़ अवाम खे खरबें डॉलरनि जो कर्ज़ी बणाए छॾियो आहे। करप्ट हुकुमराननि
पाकिस्तान खे वेलफेयर स्टेट बनाइण वारो ख़्वाब लताड़े ख़तम करे छॾियो। मुल्क मज़दूरनि ऐं हारियुनि लाइ क़ैद ख़ानो बणियल आहे। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत जे मज़दूर ऐं हारी दुश्मन पॉलिसियुनि जे करे किरोड़े पोहरियत बदहालीअ जो शिकार आहिनि। उन्हनि जे ॿारनि लाइ तइलीम नाहे, सिहत नाहे, सुठी खुराक नाहे, अंग ढकण लाइ कपिड़ा ऐं रहण लाइ पंहिंजो घर नाहे। सनअती इदारनि ऐं फैक्ट्रियुनि में ठेकेदारी सिस्टम जे करे मज़दूर पंहिंजे हक़नि खां महरूम आहिनि। उन्हनि खे सोशल सिक्योरिटीअ वारी सहूलियत नाहे। हुकुमराननि पोहरियतनि लाइ घटि में घटि 16,000 रुपया पघार जो ऐलान कयो, पर उन ते अमल नाहे कयो वियो। स्टील मिल खे तबाह कयो वियो। ज़राअत जी बहालीअ बदिरां आबादगारनि ते टैक्स मढ़ी वई आहे। हिन चयो त सिंध जे हर डिवीज़न में सनअती इदारा क़ाइमु करे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे। हर ज़िले में मज़दूरनि ऐं हारियुनि खे कॉलोनियूं ठाहे मुफ़्त घर ॾिना वञनि। बैंकिंग कॉर्पोरेट सेक्टर तोड़े मल्टीनेशनल कंपनियुनि, वफ़ाक़ी इदारनि ऐं सीपेक में सिंधी नौजवाननि खे रोज़गार ॾिनो वञे। हिन चयो त पीपी हुकूमत में सिंध जा इदारा तबाह कया विया आहिनि। निगरान हुकूमत लाइ समूरियुनि सियासी पार्टियुनि सां मुशावरत कई वञे। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस हिकु निशान ते इलेक्शन विढ़ंदो। सिंध में ईंदड़ हुकूमत GDA ठाहींदी। हिन चयो त पीपल्स पार्टीअ जा 2 दर्जन खां वधीक अॻवान GDA सां राब्ते में आहिनि। निगरान हुकूमत ईंदे ई पीपल्स पार्टीअ जा दर्जने माण्हू ज़रदारीअ खे छॾे ॾींदा। टंडो जान मोहम्मद मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त टंडो जान मोहम्मद में नंढे भाउ कुहाड़ियूं हणी वॾे भाउ खे क़तल करे छॾियो। गैरत तां 28 सालनि जे मूसा वॾे भाउ 35 सालनि जे साले समूह खे क़तल कयो। वॾे पुट नशे में भाॼाईअ सां ज़्यादतीअ जी कोशिश कई त वाक़ियो पेश आयो। मक़तूल जे वालिद जो चवणु हो। अहम सुर्ख़ी आहे त नवाबशाह में कैनाल में ॿुॾी वियल 2 नौजवाननि जा लाश हथ अची विया। अहसन ऐं हफ़ीज़ मेमण लाश पुराणी रेलवे ट्रैक वटां ॿाहिरि कढिया विया। पुलिस एम्बुलेंस ज़रिए लाश संदुनि घरनि में पहुचाया। हैदराबाद मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त हैदराबाद में 3 ॿारनि जी माउ फाओ खाए ख़ुदकुशी करे छॾी। GOR में रहंदड़ 35 सालनि जी साइमा घर में फाओ खाई ख़ुदकुशी कई। ख़ुदकुशीअ जो कारण मालूम न थी सघियो आहे। अहम सुर्ख़ी आहे त थर जे शहरनि में पोहरियतनि जे आलमी ॾिहाड़े ते रैलियूं। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ पारां मुश्ताक कासमाणीअ जी अॻवानीअ में STP हाउस खां रैली कढी वई। इस्लाम कोट में अवामी तहरीक ऐं सिंधी मज़दूर तहरीक पारां नंगर पारकर रोड ताईं रैली कढी वई। शिकागो जे शहीदनि पंहिंजे जाननि जा नज़राना ॾेई सरमाएदारनि खे झुकण ते मजबूर कयो। शंकर बाक़ी ऐं ॿियनि जो ख़िताब। उन मौक़े ते वसंत थरी ओभायो जुणिजो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त थर में कमु कंदड़ कंपनियूं मज़दूरनि सां माटेली माउ वारो सलूक करे रहियूं आहिनि। हिननि मुतालबो कयो त थर में कोल अथॉरिटी समेत ॿियनि इदारनि में थर जे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार फ़राहम कयो वञे। टंडो मोहम्मद ख़ान मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त टंडो मोहम्मद ख़ान भरिसां परिणियल औरत फाओ खाई अपघात करे छॾियो। ॻोठ मोहन कोहलीअ में घरू परेशानी सबबि 22 वरनि जी मोनिका घर अंदरि अपघात करे छॾियो। हैदराबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त जसकम जे बानी चेयरमैन अब्दुल वाहिद आरीसर जी 3 वरसी सुभाणे मल्हाई वेंदी, जंहिं लाइ उनड़ाबाद में जलसे जूं तयारियूं जारी आहिनि। जलसे खे जसकम क़यादत ऐं ॿियनि पार्टियुनि जा अॻवान ख़िताब कंदा। जसकम जे क़ाइम मक़ाम चेयरमैन अमीर आज़ाद पंवर, सरमद मीराणी, साले आरीसर, अरबाब भील ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा करे मिरपुरख़ास ऐं उमरकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि खे शिरकत जूं दावतूं ॾिनियूं। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त अब्दुल वाहिद आरीसर सिंध जो आशिक़ हो, जंहिं सिंध जे ॻोठ ॻोठ वञी साईं GM सैयद जे फ़िक्र जी तशरीह कई। संदसि शख़्सियत ख़ौफ़ ऐं लालच खां पाक हुई, जंहिंखे दुनिया जो को बि सिक्को ख़रीद न करे सघियो। अहम ख़बर आहे त पक्का चांग में 6 सालनि जे नींगर सां ज़्यादती कई वई। पुलिस
8 सालनि जे नींगर खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। पुलिस ॿिन्ही नींगरनि जो इस्पताल मां मेडिकल कराए वरितो। रिपोर्ट मूजिबि पकाचांग जे मोहसिनाबाद कॉलोनीअ में 6 सालनि जे नींगर सां ज़्यादतीअ जो वाक़ो पेश आयो, जंहिंखां पोइ पोरियत पंहिंजे 6 सालनि जे पुट खे खणी थाणे ते पहुची धायो त मुंहिंजे 6 सालनि जे पुट सां पाड़े में रहंदड़ 8 सालनि जे नींगर केलनि जे बाग़ में वठी वञी ज़्यादती कई आहे, जंहिंखां पोइ पुलिस जे वॾनि अटालनि इल्ज़ाम हेठि आयल रेड़ो हलाईंदड़ 8 सालनि जे नींगर खे गिरफ़्तार करे हथ खणी हणी लाकअप करे छॾियो। ज़्यादती इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार नींगर थाणे में उभ ॾारींदड़ दाहूं कयूं, जंहिं ते पुलिस हिन खे लाकअप मां कढी थाणे जे हिकु कमरे में बंदि करे छॾियो। जॾहिं त ज़्यादतीअ जे शिकार नींगर जो पुलिस मेडिकल चेकअप कराए वरितो, जॾहिं त इल्ज़ाम हेठि नींगर जो पुण मेडिकल करायो वियो। उन ॾिस में मुतासिर नींगर जे पीउ ॿुधायो त मुंहिंजो मासूम पुटु रोईंदो घर आयो, जंहिं ॿुधायो त मूंसां पाड़े जे छोकिरे ज़्यादती कई आहे। पुलिस ज़्यादती कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। हिन चयो त नींगर जो सरकारी इस्पताल मां मेडिकल करायो आहे, जिते मेडिकल कंदड़ डॉक्टर बशीर सहतो ज़्यादतीअ जी तस्दीक कई आहे, जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल नींगर इस्पताल में रोईंदे ॿुधायो त मूंखे का बि ख़बर नाहे, मां रेड़ो हलाए रहियो हुउसि त पुलिस मारकुट करे मूंखे गिरफ़्तार करे बंदि करे छॾियो आहे। मूं मथां कूड़ो इल्ज़ाम हयो वियो आहे, मूंखे आज़ादु कयो वञे। होॾां राब्तो करण ते फैज़गंज जे वॾे मुंशी ॿुधायो त ॿई नंढा छोकिरा आहिनि। मुतासिर नींगर जे पीउ शिकायत ते 8 सालनि जे नींगर खे गिरफ़्तार कयो आहे। नंढी उमिरि जे करे केस दाख़िल नथो थी सघे। मेडिकल कंदड़ डॉक्टर पुलिस खे लिखियो आहे त नींगर सां ज़्यादती थियल आहे। होॾां इल्ज़ाम हेठि आयल नींगर जे पीउ ॿुधायो त मुंहिंजो पुटु 8 सालनि जो आहे, उन ते कूड़ो इल्ज़ाम आहे, पुटु रेड़ो हलाईंदो आहे। पुलिस ऐं डॉक्टर वंगार वेही रहिया आहिनि। टंडो जाम मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त टंडो जाम वेझो 15 घरनि खे बाह 200 मण कणक सड़ी रख थी वई। ॻोठ गुल मोहम्मद बुरफत में कोली बिरादरी जे माण्हुनि जे घरनि खे बाह लॻी वई। 200 मण कणक, 500 मण बोह ऐं ॿियो घरेलू सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। ठुल में बि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में बाह लॻण सबबि 10 घर सड़ी रख थी विया। अलाह ताला बि सड़ी वियो। ॻोठ हज़ार खान खोसो में फटाकनि सबबि 6 ॻोठ ऐं माणक लाशारीअ में 1 घर सड़ी वियो। सिंजोरो में चुल्ह मां उथियल छिणंग 10 घर साड़े छॾिया। ॻोठ उर्स चांक में अख़्तर बादल ऐं ॿियनि जे घरनि खे बाह लॻी वई। अलाह ताला सड़ी रख थी वियो। 10 लख रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। ॻोठाणनि जूं दाहूं। तगवाणीअ वेझो बि 6 घरनि खे बाह लॻी वई। ॻोठाणो सड़ी ज़ख़्मी थी पियो ऐं अलाह ताला बि सड़ी वियो। ॻोठ पनाह खोसो में पुनल सुमरो, सईद मोहबत, मोला बख़्श ऐं ज़फ़रुल्ला जे घरनि खे बाह लॻी वई। ठरी मीरवा में बि 5 पोरितनि जा घर सड़ी रख थी विया। 10 ॿकरियूं सड़ी मरी वयूं। ॻोठ सिराई यार मोहम्मद ख़ासकेलीअ में चुल्ह मां छिणंग उथण सबबि घरनि खे बाह लॻी ऐं अलाह ताला सड़ी रख थी वियो। मीरपुर ख़ासि मां असां वटि अहम ख़बर आहे त मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते उमरकोट जे ॻोठ वलहार मां मुबैना विकिरो कयल औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि समेत 25 पोरितनि खे बाज़ियाब कराए मीरपुर ख़ासि जी अदालत में पेश कयो, जिते बयान कलमबंद थियण बैदि अदालत मज़दूरनि खे आज़ाद ज़िंदगी गुज़ारण जो फ़ैसिलो ॾेई छॾियो। उन मौक़े ते मज़दूरनि रामचंद ओड, रामू, शेवो, मोर, हकीमा, ज़रीना, लक्ष्मी ऐं ॿियनि चयो त असां ॻोठ में मज़दूरी कंदा आहियूं। जिते इस्माइल पंजाबी आयो, जंहिं चयो त शादी पली में संदुसि ज़मीन ते मज़दूरी करणी आहे, उन करे अवां हलो। असां ॿार बचनि समेत मज़दा में सवार थियासीं। जॾहिं शादी पली गुज़री वई त असां दाहूं कयूं त केॾांहुं वठी पिया वञो, जंहिं ते इस्माइल गाॾी रोकराई असांखे दाबा ॾेई माठ करे वेहण जो चयो। जॾहिं मज़दा ड्राइवर जेको माइट आहे उन ॿुधायो त अव्हां खे हैदराबाद वठी वेंदा, जितां लाहौर मोकिलियो वेंदो। मुतासिरनि ॿुधायो त असांखे ख़बर पई त इस्माइल खोखर असांखे लाहौर जे सिरनि जे भठे मालिक खे विकिरो कयो आहे। जंहिं बैदि पुलिस
पोस्ट ॾिसी असां रड़ियूं कयूं, जंहिं ते पुलिस थाणे ते वठी आई ऐं अदालत में पेश कयो। अदालत जे फ़ैसिले ते ख़ुशी थी आहे। ज़रियनि वटां मालूम थियो आहे त मज़दूर उमरकोट में भट्ठे ते कमु कंदा हुआ, जितां इस्माइल खेनि भट्ठे मालिक खे 5 लख ऐं मज़दूरनि खे 1 लख ॾिनो। जंहिं बैदि मज़दूर ख़ुशीअ सां वञी रहिया हुआ, पर मज़दूरनि सां गॾु हिकु कमरेड मामले खे अगवा ऐं विकिरो ॼाणाए खेनि वरगलायो ऐं मिलियल पैसा वापसि न ॾियण जो चयो। जंहिं बैदि पुलिस पोस्ट वटि मज़दूरनि दाहूं कयूं। मालूम थियो आहे त पुलिस रुश्वत एवज़ केस दाख़िल न कयो ऐं अदालत में इहा रिपोर्ट जमा कराई त मज़दूरनि ते उमरकोट जे भट्ठे मालिक जो कर्ज़ हो, जेको इस्माइल अदा करण बैदि मज़दूरनि खे मर्ज़ीअ सां ॿिए हंधि मज़दूरी लाइ वठी वञी रहियो हो त मज़दूरनि जे रड़ियुनि ते खेनि तहवील में वठी अदालत में पेश कयो आहे। अहम सुर्खी आहे त ईवान ज़राअत तरफ़ां आबादगारनि ते केस दाख़िल थियण जी मुज़म्मत कई वई आहे। एक्सीएन पाणी चोरीअ जा कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। गूनी वाह जे आबादगारनि खे 6 महीननि खां पाणी नाहे मिलियो। उमरकोट मां बसां वटि अहम सुर्खी आहे त उमरकोट जी अमीशा 14 ॾींहं बैदि बि बाज़ियाब नथी मुज़ाहिरा कया विया। पुलिस गिरफ़्तारीअ बैदि गुम कयल अमीशा खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई। गिरफ़्तार 2 ॼणा मीरपुर ख़ासि मुंतकिल SSP जी तरदीद आज़ादीअ जे लाइ एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। पाणीअ जे खोट जे हवाले सां अहम सुर्खियूं आहिनि त डेगान शाख जे आबादगारनि जो झलूरी रेगुलेटर ते धरणो। आबादगारनि जे 5 कलाक धरणे ऐं शदीद नारेबाज़ी बावजूदि को बि आपाशी अमलदार ॻाल्हियूं करण लाइ न पहुतो। पाणी खोट सबबि फ़सुल त न पोखिजी सघिया, पर ॻोठनि में पीअण जो पाणी बि नाहे। जल्द पाणी ॾिनो वञे, आबादगारनि जो मुतालबो। अहम सुर्खी आहे त मिट्टी जे तूफ़ान सबबि अंबनि खे कापारी धक लॻी वियो आहे। फसलुनि खे बि शदीद नुक़सान पहुची रहियो आहे। मलकानी शरीफ़ ऐं भरपासे में 1 हफ़्ते खां लॻंदड़ तेज़ तूफ़ानी हवाउनि सबबि अधो अधु अंबड़ियूं छणी वयूं आहिनि। वापारियुनि जा मथे ते हथ अची विया आहिनि, जॾहिं त कतीअ जे फसलुनि खे बि सख़्तु नुक़सान पहुतो आहे ऐं शहरनि में कारोबार ठप थी वियो आहे। अहम सुर्खी आहे त जैकबाबाद में बि बर्फ़ महांगी थियण ख़िलाफ़ बर्फ़ विकिणो कंदड़नि जो एहतजाज। कारखानेदारनि वॾे केन ते 200 ऐं नंढे केन ते 100 रुपया वधाए छॾिया आहिनि। दुकानदारनि जूं दाहूं। पाणीअ जी खोट जे हवाले सां सुर्खी आहे त ऋण शाख ऐं ॿियनि शाखनि जे आबादगारनि जे 5 ॾींहं बि बुख हड़ताल जारी। 22 मई मोरीअ ते एहतजाजी कैंप ते आपाशी अमलदार ऐं चूंडियल नुमाइंदा लड़ी न आया। डायरेक्टर नारा फ़ोन करे पाणी ॾियण जी ख़ातिरी कराई, न त अॼु धरणो हणबो। आबादगारनि जूं दाहूं। 7 मई वटि बि ऋण शाख पुछड़ीअ जे आबादगारनि जो एहतजाज पीअण जो पाणी ॾियण जी घुर कई वई। टंडो मोहम्मद ख़ान में बि आबादगार अॻवाननि 6 ॼणनि ते पाणीअ चोरीअ जो केस दाख़िल। मुनवर नूनारी ऐं ॿियनि ते फुलेली रेगुलेटर जा दरवाज़ा खोले पाणीअ जो रूट तब्दील करण जो इल्ज़ाम। सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर जे अॻवाननि चयो त कूड़ी FIR वापसि वरिती वञे, न त आपाशी ऑफिस ते धरणो हयो वेंदो ऐं एहतियाती मुज़ाहिरा सॼी सिंध में कया वेंदा। पाणीअ जे खोट जे हवाले सां अहम सुर्खी आहे त ककोल वाह जे आबादगारनि जे 435 ॾींहं जिदोजहद जारी। पाणी कमीशन जे सरबराह जे हुकमनि ते कामोरा अमल करण लाइ तयार न आहिनि। आबादगारनि जूं दाहूं। वाह जी खाटी बि नाहे थी। वेतर सेवरेज ऐं कचरो उछलाए लटण जी साज़िश कई पई वञे। पाणी कमीशन जे सरबराह अमीर हानी मुस्लिम जे ॾिनल हुकमनि ते अमल करायो वञे। अहम सुर्खी आहे त अबड़ा ऐं कलोड़ा स्टेशन जे फूड इंस्पेक्टर ख़िलाफ़ बि एहतियाती मुज़ाहिरा। फूड इंस्पेक्टर आबादगारनि खे बारदारूं ॾियण बजाए वापारियुनि खे विकिरो कयो आहे। आबादगारनि इल्ज़ाम हयो त विकिरो कयल बारदाने जी जांच करे फूड इंस्पेक्टर खे गिरफ़्तार कयो वञे। डिगड़ीअ मां बि अहम सुर्खी आहे त डिगड़ीअ में टंडो अलायार ऐं ॿियनि शुगर मिलनि जे आबादगारनि खे ॾोखड़ न मिलिया। 130 रुपया मण कमंद ख़रीद करे आबादगारनि खे अञा ताईं बकायाऊं न ॾिनी वयूं। आबादगार सख़्तु परेशान आहिनि। आबादगारनि जो चवणु हो त पैसा न हुअण करे फुटी ऐं मिर्च समेत ॿियनि फसलुनि जी पोखाई नथी
सघी आहे। चीफ जस्टिस रहतूं ॾियारे पार्टियूं दिलोर ऐं मरी माइनर जो पाणी बंदि आबादगारनि जो मुज़ाहिरो। आपाशी अमलदार पाणी बंदि करे तबाह करे रहिया आहिनि। फुटीअ जो फसल बि नाहियूं पोखे सघिया। सुप्रीम कोर्ट राशी कामोरनि जे ख़िलाफ़ क़दम खणी शाखुनि में पाणीअ जी खोट जो नोटिस वठी पाणी ॾियारियो वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अव्हां जे समातुनि जे नज़र कईसीं अॼु जो अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।